अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमन यरग़बु अन मिल्लति इब्राहीम इल्ला मन सफ़िह नफ़्सहु वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद दुनिया व इन्नहु फ़िल आख़िरति लमिनस सालिहीन इज़ क़ाल लहु रब्बुहु अस्लिम क़ाल अस्लमतु लिरब्बिल आलमीन ववस्सा बिहा इब्राहीमु बनीहि व याक़ूब या बनिय्य इन्नल्लाह अस्तफ़ा लकुमुद्दीन फला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदनिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो मुसलसल दुआउनि जो सिलसिलो बयानु फरमायो हो त इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला जे ताबेदार बाने हुजण जे बावजूद भी अल्लाह तबारक व तआला खां केतिरियूं दुआऊं घुरियूं। उन्हनि दुआउनि में इस्लाम ते रहणु, पंहिंजे औलाद खे दीन इस्लाम ते पाबंद रहण जूं दुआऊं, औलाद में तरबियत करण वारो पैगंबर बहैसियत उस्ताद जे चूंडियल हुजणु, संदसी औलाद मां हुजणु, इहे सभु दुआऊं इब्राहीम अलैहिस्सलाम जूं बयानु कयूं वियूं, जिन मां वॾे में वॾो सबक़ इहो मिले पियो त इबादत करणु हिकु अलॻि अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो हुकुम आहे ऐं इन सां गॾोगॾु दुआऊं अल्लाह ताला जे ज़ात खां घुरणु इहो बि अल्लाह ताला जे ज़ात जो हुकुम आहे। ऐं वरी इन्हनि दुआउनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला खां दीन इस्लाम ते इस्तिक़ामत घुरणु इहा बि अल्लाह ताला जो हुकुम आहे। कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं लफ़्ज़नि ऐं जुज़ी तौर ते बयानु कजनि, हिकु हिकु शइ जो अल्लाह तबारक व तआला हुकुम कयो आहे त सभु शयूं मूंखां घुरो, तालीम घुरो, तरबियत घुरो, सिहत घुरो, मेवा घुरो, रिज़्क़ घुरो, रोज़ी घुरो, औलाद घुरो, औलाद जो बहितरीन उस्ताद हुजणु उहो घुरो, तव्हांजे औलाद जो उस्ताद बहितरीन हुजे, उनजी तरबियत ऐं तालीम करण वारो पाण कामिल ऐं मुकमल हुजे, असां जहिड़ो अधूरो ऐं नाकाम न हुजे। अल्लाह तबारक व तआला इहे सभु शयूं गुज़िरियल आयतुनि में ॼाण त सेखारियूं। पोइ हाणे वरी अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि बि उम्मत मुहम्मदीअ खे सबक़ तौर ते सेखारी त ॾिसो त इब्राहीम अलैहिस्सलाम जेॾियूं मूंखां दुआऊं घुरियूं पंहिंजे औलाद जे बारे में, उन्हनि जे सिहत इज़त रोज़ीअ आबरूअ जे बारे में, तालीम तरबियत जे बारे में, ऐं पाण कीअं पंहिंजे औलाद जी तरबियत कयईं, ज़रा इहो बि ॾिसो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला बयानु फरमायो आहे। फरमाई वमन यरग़बु अन मिल्लति इब्राहीम इल्ला मन सफ़िह नफ़्सहु, केरु माण्हू थी सघे थो जेको इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन खां पासीरो थिए या मुंहुं मोड़े, न न कोई नथो थी सघे। थी सघे थो, हा, जे थी सघे थो त पोइ उहो बेवकूफ़ थी सघे थो, बेअकुल, सफ़िह नफ़्स, जंहिं पंहिंजो पाण खे ई न बचायो, जंहिं पाण खे बेसम्झ, बेअकुल, बेवकूफ़ बणायो, उहो इब्राहीम अलैहिस्सलाम जे दीन खां फिरी सघे थो, मुंहुं मोड़े सघे थो। अकुलमंद ऐं सियाणो माण्हू इब्राहीम अलैहिस्सलाम जे दीन खां फिरी नथो सघे। इहे वॾा लफ़्ज़ आहिनि। बुज़ुर्गनि लिखियो आहे त इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद में ऐं उन दौर में इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वक़्तु नबी आहे, उन जी उम्मत में खोड़ सारा माण्हू मुशरिक हुया, संदसि औलाद में भी मुशरिक हुया, पर उन जे बावजूद भी इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़त ऐं शरीयत जा केतिरनि ॻाल्हियुनि में पाबंद हुया। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी इज़त ऐं आबरू एहतराम खोड़नि ॻाल्हियुनि में कंदा, बावजूद मुशरिक हुजण जे इब्राहीम अलैहिस्सलाम जी अज़मत खे मञीदा। त पोइ हाणे ही लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जा चवण
त ठहनि था, जॾहिं मुशरिक बि उनजो एतिराम कनि था, त पोइ केरु थी सघे थो जेको इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन खां पासीरो थिए सवाइ बेवकूफ़ जे? साईं अहिड़ो को बेवकूफ़ हुयो? ॿुधायो। अल्लाह तबारक व तआला फरमायो, मां ॿुधायां, इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं दीन इस्लाम जी तालीम ॾिनी तॾहिं उनजे मुखालिफ़त में निमरूद उभरियो। एॾो मुखालिफ़त में उभरियो, एतिरो उभरियो जो इब्राहिम अलैहिस्सलाम जो जानी दुश्मन बणियो। एतिरे ताईं जो क़ौम खे हुनजो मुखालिफ़ बणायईं, त बि अंदरि न ठरियुसि, बाहि गॾु कयईं, काठियूं गॾु कयईं, बाहि ॿारायईं, न ठरियुसि अंदरि, बाहि में आड़ा मच ॿारे करे विच में उछलायईंसि। एॾी बाहि ॿरी वई जो ईअं न पियो उछलणो हिननि खां थी सघे, हिकिड़ी मंजनी ठाहियूं, तयारु कयूं, परे खां हुनखे लोॾे लोॾे करे ईअं उछलायूंसि, विच में वञी पियो। अल्लाह तबारक व तआला फरमायो, पोइ तव्हांखे ख़बर आहे हुननि पंहिंजी दुश्मनीअ जो सबूत ॾिनो, मां चूंडियो हो, वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद दुनिया वल आख़िरह व इन्नहु फ़िल आख़िरति लमिन अस्सालिहीन। मां चूंडियो हो इब्राहिम अलैहिस्सलाम खे, हुननि पंहिंजी दुश्मनी जो सबूत ॾिनो, बाहि में उछलाए करे, मां बाहि जे विच में उनखे बचाए करे पंहिंजे वफ़ादारी जो सबूत ॾिनो। इहे शयूं सेखारनि थियूं त अल्लाह ताला जे दीन जे तालीम जो जॾहिं तव्हां अलम बुलंद कंदव, दुनिया तव्हांजी मुखालिफ़ थींदी। मुख़्तलिफ़ तरहनि सां शैतान पंहिंजा हरबा हलाए करे तव्हांखे पटड़ीअ तां लाहींदो, मुख़्तलिफ़ नालनि सां, मुख़्तलिफ़ हरबनि सां, मुख़्तलिफ़ रुखनि तस्वीरुनि सां, मुख़्तलिफ़ माण्हुनि जे सूरत में अची करे शैतान तव्हांखे बिगाड़ींदो। पर पंहिंजो अंदरि रुॻो ख़राबु न कजो। तव्हां पाण ख़राबु थी पियो त पोइ लुड़ी वेंदव, पाण ख़राबु न थिजो, पोइ बाक़ी बचाइणु मुंहिंजो कमु आहे। अफ़सोस जो असां तव्हां पाण ख़राबु थी पियासीं। अल्लाह ताला तव्हां असांजूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमाए, आइंदा जे लाइ सही सलामत रखे। अल्लाह ताला खे पारत आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो, वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद दुनिया, असांजो हुनखे दुनिया में चूंडियो हो, व इन्नहु फ़िल आख़िरति लमिन अस्सालिहीन, आख़िरत में बि उहो सालिहनि मां हूंदो। चूंडियो जो असांखे त आख़िरत में बि सालिहनि मां हूंदो। इहो हिकिड़ो वॾो सर्टिफिकेट आहे जो अल्लाह तबारक व तआला क़यामत अचण खां पहिरियां ई उनजे बारे में ऐलान करे छॾे त इहो सालिहनि मां हूंदो। आख़िरत में बि उहो क़यामत जे ॾींहुं बि उहो सालिह हूंदो, सालिहनि मां हूंदो, कामयाब बंदनि मां हूंदो। इहो वॾो सर्टिफिकेट आहे। इहे सर्टिफिकेट उन्हनि खे मिलंदा जेके वफ़ादार थींदा। दुनिया जूं वफ़ादारियूं अजीब, अल्लाहु अकबर, अल्लाह ताला जे ज़ात सां वफ़ादारियूं अञा अजीब आहिनि। दुनिया में केॾी बि वफ़ा कयो, दुनिया तव्हांखे वफ़ादार न मञींदी। अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो हिकिड़ो भेरो इस्तिग़फ़ार करे, तौबा करे, नफ़िल पढ़ी, दुआ घुरो, अल्लाह ताला फरमाए थो, बंदा तोखे धोई छॾियुमि, तोखे माफ़ करे छॾियुमि, पर वरी न कजां। अफ़सोस असां पंहिंजे रब सां सचा न आहियूं, असां वरी वरी ओड़ा थी था वञूं। इहे लफ़्ज़ अल्लाह ताला शल तव्हां असांजे दिलनि ते रखी, तव्हां असांजे तौबे खे क़बूल फरमाए। फरमाई त इज़ क़ाल लहू रब्बुहु अस्लिम, क़ुरान पाक जे सम्झाइण जो अंदाज़ ॾिसो। जॾहिं रब तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो, मञ इब्राहिम अस्लिम, मञ। इब्राहिम अलैहिस्सलाम जवाब में चवे हा न, असलम तो साईं मूं मञियो, पर जवाब कुझु वधाए ॾिनो, असलम तो रब्बिल आलमीन, साईं जहाननि जे पालनहार खे मां मञियो। अब एॾो वॾो लफ़्ज़ छो चई? तोखे चयोसि मञ त तूं चई साईं मञ में, ईअं छो चई त असलम तो रब्बिल आलमीन? एॾो वॾो लफ़्ज़ छो चई? जवाब हुनजो एॾो ज़बरदस्त बहितरीन मुफ़स्सिरनि लिखियो आहे। हिकु त हितां अदब सेखारियईं तव्हां असांखे, अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो अदब एहतराम। रुगो ईअं न चओ त मां मञुमि, उन रब जो, उन महिरबान रब जो जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे, जंहिं तव्हांखे पालियो आहे, ॾुख सुख में तव्हांखे खारायो आहे, सर्दीअ गर्मीअ में तव्हांखे संभालियो आहे, उन रब जो शुक्रिया बि अदा कयो। रब चई करे अल्लाह ताला खे इहो नालो एॾो वणंदो आहे, जॾहिं माण्हू चवंदो अथसि रब, ओ मुंहिंजा रब। बंदो जॾहिं रब खे सॾींदो आहे न, ओ मुंहिंजा रब साईं, ओ रब, इहो रब जो लफ़्ज़ अल्लाह ताला पंहिंजे बाननि जे ज़बान तां ॿुधंदे ॾाढो ख़ुशि थींदो आहे। तॾहिं उम्मत मोहम्मदी जे माण्हुनि खे तालीम ॾियण जे लाइ सेखारियईं त मां चयोमांसि असलम तो, मञ, त मूंखे चईं असलम तो रब्बिल आलमीन, मां जहाननि जे पालींदड़ रब खे मञियो। हिकु अदब सेखारियईं त रब जो शुक्रियो अदा कंदा वञो, अदब सां, अख़लाक सां, सुहिणनि अल्फाज़नि सां, ऐं उन सां गॾोगॾु हीअ बि सेखारियईं त उन रब जो शुक्रियो बि अदा कयो न,
उन रब जो शुक्रियो भी अदा कयो न जंहिं रब तव्हांखे एॾी वॾी तौफ़ीक़ ॾिनी आहे दीन जी, इस्लाम जी, तालीम जी, तरबियत जी। इहो अल्लाह ताला जे ज़ात जी तरफ़ खां जेको हुनुर मिलियल आहे, तालीम ऐं तरबियत मिलियल आहे, इहा तरबियत दुनिया जी कोई हस्ती, काई कॉलेज यूनिवर्सिटी, दुनिया जी काई तरबियत ऐं तालीम गाह नथी ॾेई सघे सवाइ क़ुरान हदीस जे तालीम जे, सवाइ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तालीम जे। काई हस्ती अहिड़ी तालीम नथी ॾेई सघे। अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम जी तरबियत जो अंदाज़ बयान कंदे फरमायो, ववस्सा बिहा इब्राहिम बनी व याकूब। जॾहिं पारत कई इन इहा ॻाल्हि जी, कंहिंजी? इस्लाम जी। इब्राहिम बि पंहिंजे औलाद खे ऐं याकूब बि, ॿिन्हिनि पैगंबरनि पंहिंजे औलाद खे तरबियत कई, पारत कई, वसियत कई। छा चयऊं? या बनी, ए पुटड़ो, इन अल्लाह अस्तफा लकुमुद्दीन, ए पुटड़ो, अल्लाह ताला तव्हांखे दीन इस्लाम जे लाइ चूंडियो आहे। पोइ ॿुधो, फला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, मरो त मुस्लमान थी करे मरजो। अल्लाह ताला तव्हांजे लाइ दीन इस्लाम खे चूंडियो आहे न। ॾिसो केॾा वॾा लफ़्ज़ आहिनि। अल्लाह ताला बि असलम तुंहिंजे लफ़्ज़ सां फरमायोसि मञ, त हिन बि उहे ई लफ़्ज़ तस्लीम कया, क़बूल कया, गोया कि पंहिंजे लाइ दीन इस्लाम क़बूल कयईं। असलम तुल रब्बिल आलमीन। याकूब अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, ॿिन्हिनि बुज़ुर्गनि बरगुज़ीदा बाननि पंहिंजे औलाद खे बि चयो त फला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, मरणो ज़रूर आहे, नाफ़रमान थी न मरजो, इस्लाम ते मरजो, कटिजी मरजो, दीन न छॾिजो, इस्लाम न छॾिजो। लिहाज़ा हितां जेका असांखे तालीम ऐं तरबियत थी मिले, इहा तालीम ऐं तरबियत एॾी वॾी आहे, इस्लाम ते कटिजी मरो। माना तव्हांजो उथण वेहण इस्लाम हुजे, तव्हांजो खाइण पीअण इस्लाम हुजे, तव्हांजी दोस्ती यारी इस्लाम हुजे, तव्हांजो ताज़ियत ॾुख सुख इस्लाम हुजे, तव्हांजी शादी गमी इस्लाम हुजे। माना तव्हांजो लम्हो लम्हो इस्लाम ते गुज़रे। इस्लाम खे जेकॾहिं सवाइ थियो त पोइ यादि रखो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू दुनिया में जहिड़ा अमल कंदो आहे न ऐं उन्हनि अमलनि जो आदी आहे, त पोइ मरंदो त बि उन्हनि अमलनि में मरंदो। अल्लाह ताला छा तव्हां असांखे चङा अमल नसीब करे। अल्लाह ताला छा तव्हां असांखे बुरनि अमलनि मां बचाए। बुरा अमल कंदे कंदे जेकॾहिं माण्हू मरी वियो त बुरो लिखबो, चङायूं कंदे मौत, चङो लिखबो। जहिड़ी हालत में दुनिया जी ज़िंदगी गुज़ारींदो, ओड़ी हालत में मौत ईंदुसि। अक्सर पलीत हालत में रहंदो, पलीत थी मरंदो, बेनमाज़ी थी रहंदो, बेनमाज़ी थी मरंदो, व्याजी थी रहंदो, व्याजी थी मरंदो, ज़ानी थी रहंदो, ज़ानी थी मरंदो, शराबी थी रहंदो, शराबी थी मरंदो। दुनिया जी ज़िंदगी जंहिं हालत ते गुज़ारींदो, मौत उन हालत ते ईंदुसि। अल्लाह ताला शल तव्हां असांखे बक़ाया पंहिंजी ज़िंदगी संवारण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। इन्हनि लफ़्ज़नि सां अल्लाह तबारक व तआला ॼण त उम्मत मोहम्मद जे माण्हुनि खे इहा तालीम ॾिनी त हू ॿई बरगुज़ीदा बाना पंहिंजे औलाद खे चवनि था, ए पुटड़ो, फला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, मौत बर्रक ईंदो ज़रूर, पर नाफ़रमान थी न मरजो, इस्लाम ते मरजो, मुस्लमान थी मरजो। ए मुंहिंजे महबूब जा उम्मतीयो, इन्हनि लफ़्ज़नि मां तव्हां छा था पिरायो? तव्हां बि मरो त मुंहिंजे महबूब जे इस्लाम वारे शरीयत जे कानून ते मरजो। इहे लफ़्ज़ तॾहिं लिखिया हुआ, न त क़ुरान पाक डाइजेस्ट न आहे, को कहाणी जो किताब कोन्हे, किस्सनि जो किताब कोन्हे, तारीख़ जो किताब कोन्हे, तरबियत गाह आहे, निज़ाम हयात आहे, तालीम जो सरचश्मो आहे। तॾहिं फरमायईं त इस्लाम ते मरजो। इस्लाम छा चइबो आहे? अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकामनि खां सवाइ ज़िंदगी न गुज़रे। हता कि अल्लाह तबारक व तआला एॾा वॾा लफ़्ज़ फरमाया, फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। सोना नबी, उन्हनि माण्हुनि खे मां मोमिन तस्लीम न कंदुमि, उन्हनि माण्हुनि खे मां मुस्लमान न मञींदुमि। रब तबारक व तआला थो फरमाए, साईं कहिड़नि माण्हुनि खे तव्हां मोमिन नथा मञियो? फरमाई, मां अहिड़नि माण्हुनि खे मोमिन न मञींदुमि जिन माण्हुनि जो पाण में बिल फर्ज़ कंहिं ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ थिए, पोइ तूं उन्हनि जो उहो इख़्तिलाफ़ ख़तमु करण लाइ हिकिड़ो फ़ैसिलो करीं। तुंहिंजे फ़ैसिले थियण खां पोइ बि कंहिं हिकिड़ीअ धुर खे दिलि में
को हर्ज को खुटको थे तो मुझे फैसले में ना मूंखे कस लगी आहे, हुन जो पासो वठी वियो, असांखे कंदा आहियूं कुरकुरो, असांखे फैसले में कस आहे। अल्लाह से फरमाए तो तुझे फैसले का पोइ जंहिंजे दिल में ज़रे बराबर भी हर्ज रहियो मां हुनखे मोमिन न मञींदुमि। तो फैसलो कयो आहे न, उन माण्हूअ खे मञींदुमि जेको तुंहिंजे फैसले ते आमना सदक न चए, वयो सलिमो तस्लीमा, जीअं तो चयो तीअं मञे। साईं पोइ जेकर मां हुनखे कस हणी छॾियां त बि चए इन खे ई त मोमिन चवंदुसि जेको तुंहिंजे ॻाल्हि ते राज़ी रहे। अंदाज़ो कयो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खे पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते एॾो एतमाद आहे त सोना तोखे मां चूंडियो आहे न, तूं जॾहिं फैसलो ग़लति कंदे ई न त कंहिंखे कस छो लॻंदी? पोइ बि जेकॾहिं कोई चवे त मूंखे कस आहे त उनखे मोमिन तस्लीम न कंदुसि, उनखे मञींदुमि जेको तुंहिंजे फैसले ते चए साईं मूंखे क़बूल आहे, चाहे हड़ हली वञेसि, हड़ हली वञेसि। साईं मां फैसलो कसो कयां त बि तूं कंदे ई कोन न कसो फैसलो। अल्लाह ताला एॾी वॾी तालीम ॾिनी आहे। यादि हूंदो तव्हांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े नौजवान खे चयो शादी कई थी साहबी सगोर खे, साईं न कंदे, साईं हा। घरवारी जा ख़र्च पूरा कंदे, साईं हा करे वेंदुसि। हिम्मत अथई? हा साईं करे वेंदुसि। वञ फलाणे साहबीअ ॾे, उनखे चयो मूंखे हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मोकिलो आहे, मूंखे न्याणीअ जो रिश्तो ॾियो। उते जो वियो, हुन चयोसि मां छोकिरीअ खां पुछां। हू जो बुज़ुर्ग वियो पंहिंजे न्याणीअ खां पुछण त हुज़ूर जन जो फलाणो माण्हू आयो आहे, हे अमरा सफ़ा काड़ो, वो घर वारी हूर परी छोकिरी, खीरो ऐं कोयलो, बाज़ार। अल्लाह से मूंखे माफ़ फरमाए, अल्लाह से मूंखे माफ़ फरमाए, अल्लाह ताला मूंखे माफ़ फरमाए। बाज़ार दुनियावी तासुर एॾो वॾो, हू वीचारो काड़ो सादड़ो, वो हसीन जमील। पीउ त चवे त मां पुछां, छोकिरीअ खां पुछे त छोकिरीअ छा चयो? बाबा सोचींदो, मूंखां पुछींदो, न्यापो ॾिस कंहिंजो आहे, हिन ॾे न ॾिस, न्यापो ॾिस कंहिंजो आहे। पीउ जे मर्ज़ीअ में खलल हो, थोरो इंतज़ार हो, मोहलत ई, सोच ई, फिक्र हो, ताबेदारी हिनखे चइबो आहे साईं बाबा हिनखे छॾ, न्यापो ॾिस कंहिंजो आहे। अल्लाह से असां खां अहिड़े ईमान जी तमन्ना थो करे, अहिड़ी इताअत जी तमन्ना थो करे। असां किथे आहियूं? असां पंहिंजी हड़ विञाई आहे। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला फरमायो मुंहिंजे इब्राहिम नबीअ जूं ॻाल्हियूं दीन इस्लाम जूं मुंहिंजे नबीअ बि तस्लीम कयूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। उन बि चयो त सुन्नत अबीकुम इब्राहिम हुव सम्माकुमुल मुस्लिमीन मिन क़ब्ल, मुंहिंजो तरीक़ो अब इब्राहिम अलैहिस्सलाम वारे दीन इस्लाम जो तरीक़ो आहे। हाणे माना इब्राहिम अलैहिस्सलाम वारो दीन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़बूल फरमायो, अल्लाह ताला खां घुरियो, उन दीन जो नालो इस्लाम आहे। अल्लाह ताला तलक़ीन बि इहा कई त इस्लाम इस्लाम इस्लाम। मां बि चयो असलम तो, इब्राहिम चयो असलम तो रब्बिल आलमीन। मुंहिंजे नबियनि सगोरनि इब्राहिम याकूब बि औलाद खे चयो त फला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून। इस्लाम जो लफ़्ज़ बार बार आयो। मुंहिंजे नबीअ चयो सुन्नत अबीकुम इब्राहिम हुव सम्माकुमुल मुस्लिमीन, इस्लाम इस्लाम इस्लाम। त हाणे मुंहिंजो बि ऐलान, वमन यब्तग़ी गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु। दीन इस्लाम खां सवाइ जेकॾहिं कोई ॿियो दीन अख़्तियार कंदो, अल्लाह जी फरमायो फलन युक़बल मिन्हु, हरगिज़ उनखे क़बूल न कंदुसि। दीन खपे त इस्लाम खपे। अल्लाह ताला तव्हां असांखे इस्लाम ते रहाइण, इस्लाम ते ॾिसण थो चाहे। अफ़सोस तव्हां असां इस्लाम खे छॾे ॾिनो आहे। वॾे में वॾी कमज़ोरी आहे हीअ, असां मुस्लमान सॾाईंदा बि आहियूं पर इस्लामी कानून खे अहिड़ो टोड़े मरोड़े पसंदि कंदा आहियूं जेको असांजे तबियत जे मुआफ़िक़ हिसो बीहंदो आहे उनखे मञींदा आहियूं, जेको असांजे तबियत जे मुखालिफ़ हूंदो आहे पोइ उते कंडा कढंदा आहियूं। उते कंडा कढंदा आहियूं, इहे ॻाल्हियूं मुलनि जूं, इहे ॻाल्हियूं मुफ़्त न मुलनि, असांजे मसाले मुलादे कीअं चवंदा आहिनि अफ़ाले, इहो बि दीन हलियो, अहिड़ा लफ़्ज़ चवंदा आहिनि। इहे जेकॾहिं इहे लफ़्ज़ उन्हनि माण्हुनि जा उछलायल आहिनि जेके दीन खे सिर्फ़ु ओतिरो पसंदि कंदा आहिनि जेतिरो उन्हनि जे तबियत जे मुआफ़िक़ हूंदो आहे। वमन अज़ल्लु मिम्मन इत्तबअ हवाहु बिग़ैरि इल्म। अल्लाह ताला क़ुरान पाक में हवा जा लफ़्ज़ खोड़ जॻहियुनि ते फरमाइनि। जेको माण्हू पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ दीन खे चाहे थो पसंदि थो करे, अल्लाह जे मर्ज़ीअ मुताबिक़ न, उहो माण्हू दीनदार कोन्हे। ही ख़ुदि पसंदि दीन थो चाहे। हाणे हालांकि अल्लाह तबारक व तआला फरमाए थो दीन इस्लाम उनखे चइबो आहे जेको विख विख ते रब जी रज़ा तलाश करे। मुंहिंजो रब कहिड़ी ॻाल्हि में राज़ी थींदो, अब निमाज़ पढ़ंदुमि, मुंहिंजो रब कहिड़ी ॻाल्हि में राज़ी थींदो, मैदान में बीही करे जिहाद करण में, हा मां तयारु आहियां। मुंहिंजो रब कहिड़ी ॻाल्हि में राज़ी थींदो, राति जो आधी राति जो उथी करे सजदे करण में, साईं मां उथंदुमि।
इनके चइबो आहे उहो माण्हू मुस्लमान माना ताबेदार, मुस्लमान माना मञींदड़, मुस्लमान माना सभु कुझु छॾे उन रब जे रज़ा में कंधु झुकाईंदड़। अलाह जी फरमाए थो मूंखे तव्हां में इस्लाम जी अहिड़ी उमेद आहे, अहिड़ा थियो। पर हाणे तव्हां पाण में जाती पाए थोरो ॾिसो, पंहिंजे ज़िंदगीअ ते पंहिंजे जीअ में जाती पायो ॾिसो त तव्हां अहिड़ा आहियो। जे न आहियो त पोइ थी ॾेखारियो, जे आहियो त चओ अल्हम्दुलिल्लाह, अलाह ताला जा एहसान आहिनि जो अलाह ताला तव्हां असांखे एतिरो बि नसीब कयो आहे। अल्लाह पाक शल तव्हां असांजे वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।